प्यार से हूंदासीं, हथ मथे करे हूंदासीं, हुन में का लॻी कान्हे, हिन में का लॻी कान्हे का, जेकॾहिं असां ऐन कयूं था त हथ मथे करे छो न नारे सिंध केजी, गुजराती केजी, मुखंदी केजी, सबको ई समुंड केजो तो जाग्या जितना दोस्त आए हैं सभी के बड़ी कार जो है मुख्तलिफ के पंचो चंपू मुख्तलिफ दोस्त आए हैं आने एसएनपी का रमजान बुलेदी का गुजारिश का मुस्तलवा चाहते हैं मैं कहने मेल के किताब का पर मुख्तर शुरू जे छाकाण जो ॿिया बि मुक़रर असां वटि कयल आहे उहे उर्दू सिंधी हिंदी दानिशवर कोपर सगाणनि जी सूरत में असां वटि दोस्तनि खे गुजारिश आहे त उहे मुख्तर शुरू कयल जिनमें मुस्लिम लीग नून जैसे ज़ैनल साई साहब पंहिंजे दोस्तनि सां गॾु काफ़िले सां भलीकार चऊं था वतन दोस्त मज़दूर फेडरेशन जे सूबाई अॻुवान मोहम्मद इब्राहिम बुलेदी खे साथियुनि समेत भलीकार चऊं था ऐं सभिनी दोस्तनि खे तबसुम साहब खे सभिनी खे ऐं हाणे तमामु सिंध लाइ सोचींदड़ लोचींदड़ पंहिंजी शाइरीअ में पंहिंजे अंदाज़ में हमेशह अॻु वधाए रहिया आहिनि ऐं गुज़ारिश कंदुसि साईं रमजान साईं खे त पंहिंजे ख़्यालनि में मूंखे मुंहिंजी ख़बर मां फोटे विझो मुंहिंजो नालो लिखो सबका पहिरियों हैदराबाद खां असांजी भेणुनि जो काफ़िलो आयो आहे मुंहिंजी अमड़ सूधो बाबा सभिनी खे भलीकार था कयूं जी साईं सबका पहिरियों सिविल सोसाइटी जे अॻुवाननि दोस्तनि खे चेस्ट पेश कंदुसि जिन अॼु कराची प्रेस क्लब ते लखे टोपीअ ट्रक वारा सिंधी भाई सिंध में रहंदड़ उर्दू ॻाल्हाईंदड़ भाई गॾु करे हिकु क़ौमी नतीजो आवाज़ तो क्या सभिनी सिंधी भाइरनि खे त थोरो पोइते पोइते थी वञे सघूं हैदराबाद खां नियाणियूं भेनर उहे बि दोस्तों अॼु असांजो मक़सदु कराची प्रेस क्लब के गॾु जो हिकु ई आहे त मुख़्तलिफ़ वक़्तनि सां सिंध दुश्मन सिंध धरतीअ जा दुश्मन हमेशह सिंध जे विराए जी ॼाण कंदा आहिनि अॼु असांजे हिन भाइरनि सिविल सोसाइटीअ वारनि ही ॻाल्हि असांखे गॾु कयो मैसेज कंदा ऐसे जा खतरो ऐसे जा नमक हरा हो सिंध धरतीअ में रही तो असांजी धरती मां सिंध जे विराए जी ॻाल्हि कराने आयो सिंध जे विराए जी सिविल सोसाइटी
गंजी ऐं उन दुश्मननि खे हिन परमन एहतियात जे ज़रिए अहिड़ो मुंहुं तोड़ जवाब ॾियो, अहिड़ी वात चवा कयो त आईंदा उन खे चयो नथे त हू असांजी धरती माउ जे विरंग जी ॻाल्हि कए। जी मेहरबानी ही कराची के जी आवाज़ लायो ही मेहरबानी जेके ये जरिए जीएसटी दोस्त आया है उन्हनि खे गुज़ारिश आहे त हिन पासे यानी खाॿे पासे दोस्त जगह तमामु घणी आहे, जेके दोस्त पढ़े आया आहिनि उन्हनि खे गुज़ारिश आहे त हिमत थींदा रहिया ताकि डिसिप्लिन क़ाइमु रही सघे ऐं आगे असांजूं भेणूं वेठियूं आहिनि न्याणियूं वेठियूं आहिनि सिंध जूं उन करे कोई बि दोस्त परेशान न थिए। महिरबानी करे जीअं जीअं दोस्त मिला वञा मुज़ाहिरे में शामिल थींदा वञनि अॻिते वधण जी कोशिश न कनि। महिरबानी। मदीने का साईं फेरोज गुल सरकी पंहिंजे काफ़िले सूधो ते आया आहिनि, उन्हनि खे भली कार था भली कार कयो था